अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। चंद ॾींहं पहिरीं हिकिड़े सुवाल जे जवाब में मूं अर्ज़ु कयो हो त औरत जे हथ जो ज़बियो जाइज़ आहे। अॼु वरी ख़ासि सुवालु आयो जो औरत जे हथ जो ज़बियो यानी औरत जानवर ज़बह करे सघे थी, इन जी कोई दलील को पूरा कुरो आहे, इन जे मुतालिक़ सुवालु आयो आहे। जी पाण हदीसनि जा किताब तंहिंजो मुतालो कयूं त पाण दलील मिली सघे थी। इस्लाम जा माख़ज़ अने इस्लामी शरीयत तंहिंजी बुनियाद चई चीज़े मथे आहे। पहिरीं क़ुरान अने हदीस, पोइ जो मसइलो क़ुरान में नथो मिले, हदीस में नथो मिले त इजमाए उम्मत अने क़ियास किताबुल्लाह अने सुन्नत रसूल में मसइलो मिली वञे त बसि। जे किताबुल्लाह में नथो मिले त सुन्नत रसूल में न मिले त इजमा जो उम्मत जो इजमा थियल आहे या क़ियास। शरीयत जा माख़ज़ चार ऐं क़ुरान में अलाह हुकुम ॾिने जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो, ताबेदारी कयो, फरमाबरदारी कयो। सुवाल करण वारे वांदो गिणे जो मूंखे हरूभरू क़ुरान में खपे त क़ुरान में त इहे जे नबीअ जी इताअत कयो अने आके मां अताकुम रसूल फ़ुज़ू मां नाहकुमानो फंतहू, जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आके ॾींहं था उहो गिनो अने जंहिंजे बारे में मना कई था तंहिंखां बाज़ रहो। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ज़बीहे जे बारे में इजाज़त ॾिनो हुयो। इजाज़त ॾिनो हुयो केॾा हदीस आहे जी, हदीस मौजूदु आहे। सलाह नामी डूंगर मथे हिकिड़ी लौंडी, ई वाक़ियो सही बुखारी में लिखियल आहे। लौंडी यानी उहा औरत जेको आज़ादु न हुई, बकरियूं चराईंदी हुई। हिकिड़ी बकरी खे उन ज़बह कयो, पोइ गोश्त जॾहिं तयारु थियो त ई मुंदो उते हलियो जे खियो की न खियो, औरत जे हथ जो ज़बियो आहे। अने औरत पाण आज़ादु न आहे, लौंडी आहे, ग़ुलाम आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मसइलो पुछे में आयो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ायदा हुकुम ॾिनो, अमर बे अकेलेहा, हुकुम ॾिनो जे खियो, खाधे जो हुकुम ॾिनो जे हाणे आके खियणो पवंदो औरत जे हथ जो। सही बुखारी में रिवायत मौजूदु है। अच्छा, जंहिं वटि बुखारी शरीफ़ मौजूदु है उहे ई नारे सघनि था, पढ़ी सघनि था। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह मुअल्लिक़ रिवायत बयानु कयो हुयो। अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हो पिंड जी नियाणीअ खे हुकुम ॾींदा हुआ जे क़ुर्बानी ॿायूं पिंड जे हथ से ज़बाह कइए। अने मुसन्नफ़ अब्दुल रज़ाक जे अंदरि इहा रिवायत मौजूदु है, 8169 नंबर मथे। अच्छा, फ़तहुल बारी जिल्द नंबर 2 सफ़ा नंबर जिल्द नंबर 2 सफ़ा नंबर 25 अथवा जिल्द नंबर 25 सफ़ा नंबर 2 इन लेवल जो कोई मुंदो आहे तंहिं मथे लिखियलु आहे त अबू मूसा जेको पिंड जी नियाणीअ खे हुकुम ॾींदा हुआ उहे ॿायूं क़ुर्बानी जा जानवर ज़बह कईं। इहा रिवायत सही आहे अने मुस्तदरद हाकिम में पण मौजूदु आहे। अल्लामा आइनी हनफी रहमतुल्लाह अलैह उम्दतुल कारी जे अंदरि फरमाईं था त ई सॼो वाक़ियो बयानु करण खां पुठियां जे हिन जे अंदरि दलील आहे। अबू मूसा रज़ी अल्लाह ताला अन्हो जो वाक़ियो जेको पिंड जी नियाणी खे हुकुम ॾींदा हुआ उहे ॿायूं जानवर ज़बह कई क़ुर्बानी जो, इन हदीस जे अंदरि दलील आहे औरतूं जानवर ज़बह करे सघे थियूं अगरचे उन जे अंदरि महारत हुए त। अलगर्ज़ औरतें जे जानवर ज़बह करणु शरीयत में जाइज़ आहे, कोई किरायत न आहे। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह औरत जो ज़बियो हलाल तंहिंजो फ़तवो ॾियनि था। अने फरमाईनि था त जमहूर जे नज़दीक औरत जे हथ जो हलाल कयल जानवर, ज़बह कयल जानवर हलाल आहे। फ़तहुल बारी जिल्द नंबर 9 सफ़ा नंबर 784 में लिखियल आहे। सॼे सुवाल जो जवाबु दलाइल जे ज़रिए ई आहे त औरत जे हथ जो ज़बीहो यानी औरत जे हथ जो जानवर
हलाल आहे। जेकॾहिं औरत हलाल करणु चाहे त हिते ई सुवालु अचे थो, औरत नंढी वे की वॾी वे, नमाज़ियाणी आहे बेनमाज़ियाणी आहे, औरत जेको रही से किन हालत में कुरो आहे। अलगर्ज़ बहसीत मुस्लिम औरत जेकॾहिं ई जानवर ज़बह कंदी त इन जे हथ जो जानवर हलाल आहे, जाइज़ आहे। हा कंहिंखे न खणणो हुए त कीअं वांदो न आहे। अच्छा, अने कंहिं वटि जे दलील ने वांदो होए जे औरत जे हथ जो जाइज़ न आहे त भाई औरत जे हथ जी सेवी खियो पिया, सूजी खियो पिया, सीरो खियो पिया, खाधो खियो पिया, औरत सॼी रसोई बनाए पई, तैर कंहिंखे वांदो होए ज नथो, न हैर हिनखे वांदो आहे। बहरहाल औरत जे हथ जो ज़बियो दलाइल जी रोशनी में जाइज़ हलाल है। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।